जय झूलेलाल। मुंहिंजो नालो दानिया सरीदासानी आहे। मां 6 दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनीनि खे हिकु आखाणी थी ॿुधायां जंहिंजो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मोची रहंदो हो। हू गंगा जी घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झोपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ी तहिड़ी रुखी सुखी रोटी खाईंदो हो। हू हमेशह कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। आई वे खे खिली पियो खेखारींदो हो। पंहिंजनि ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटि आयो। साधू पंहिंजी झोलीअ मां हिकु पथरु कढी ॾिनईसि ऐं चयईंसि, हीउ पारस जो पथरु आहे। लोहे खे सोन में बदिलींदो आहे। तूं पाण वठी रख। त मोची चयईंसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां। मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कान आहे। सादे खाधे ऐं सादी झोपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथरु वठण लाइ ज़ोर कढियाईंसि त मोची खिली करे चयईंसि, महाराज साधू बाबा तव्हां हीअ पथरु कहिड़े अमीर माण्हू खे ॾियो, छोकी हू धन हूंदे बि ग़रीब आहिनि। मां मिसकीन मोची छा कंदसि? पारस जो पथरु महिनत में ई मज़ो आहे। त साधू बाबा सम्झी वियो कि मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू बाबा उतां हली वियो। हिन आखाणी सां असां सभिनीनि खे हीअ सिखिया थी मिले कि असांखे लालच कान करणी खपे ऐं पोरियो करे कमाई करणी घुरिजे। जय झूलेलाल।